बाबा काॾे पे थो वञी? ओए अथई हिकिड़ी मुसीबत ख़त्म थिए कान थी, वरी ॿी अची मथां कड़की बीठी आहे। मां कयां त आख़िर छा कयां? यार सिकू, तू मुराद ही शेर लखा पे थो ढुई वऊं पे थो वञी। यार तू में एतिरो दम ना है जो उन्हनि खे पले सघी। हाँ मां निकाह करण जे लाइ थो अचां, जहिड़े करण जे लाइ न। हिकु तरफ़ मुंहिंजो रस्तो जेॾीमहिल वञ त हैदर पियो थो रोके, शेर अली मुराद डंडा खणी घर मुंहिंजे अची पहुता। ख़बर न थी कहिड़े कमीने जी शरारत आहे, सभई मुंहिंजे पोयां हथ धोई पिया आहिनि। यार सिकू, तू छा थो सम्झी त इहा सॼी शरारत बाबा जी आहे? ईअं न, मां इहो कोन थो चवां त कोई इहा तव्हांजी शरारत आहे। मां इहो थो सोचां त सभु मुसीबतूं मुंहिंजे पोयां छो अची पयूं आहिनि। बाबा ये सभु माण्हुनि जूं थे फूकूं, कुझु बि कोन करे सघंदा। तूं हिम्मत कर बस। मूंखे बि हज़ारे माण्हू मारण जूं धमकियूं ॾींदा आहिनि, पटे त मुंहिंजो कहिड़ो अंगूठो बि कोन सघियो आहे। हलंदो फिरंदो पे थो घुमां, चकर पे थो ॾियां रोडनि ते, रस्तनि ते, बाज़ारुनि में। ॿुधाए मुंहिंजो छा बिगाड़ियो अथनि? करे त कुझु बि कोन सघिया। बसि बाबा तूं रुॻो दिलि ॿधो। अला मालिका, राति मां ईंदुसि बाबे खे वठी निकाह करण। तव्हां तयारियूं करे छॾिजो, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। ये सम्झो त कुंडो कुंडीअ में फासी वियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।